पेश आहे मोरो खां आबिद हुसैन अबड़ो जी रिपोर्ट आहे। म्यूनिसिपल मुलाज़िमनि तरफ़ां पघारूं बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 6 ॾींहं बि पंहिंजे मासूम बचड़नि समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे प्ले कार्ड हथनि में खणी शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि सां रैलीअ जी सूरत में मोरो मीडिया प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मुस्मात नाइब शेख, एजाज़ शेख, ज़ीशान शेख कई ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CMO मोरो ऐं नूर समूह केतिरनि ई मुलाज़िमनि जे रिटायरमेंट समेत 5 मुलाज़िमनि जी पघार बंदि करे छॾी आहे। नाजाइज़ तौर पैसा घुरिया पिया वञनि, न ॾियण सबबि संदनि पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि ऐं खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुलाज़िमनि वधीक चयो त हू रेगुलर ईमानदारीअ सां ड्यूटी कंदड़ आहिनि, जॾहिं त उन खां सवाइ खाइनि इज़ाफ़ी ड्यूटी पिणु वरिती वेंदी आहे, जेका हू बिना कंहिं इज़ाफ़ी पघार जे कंदा आहिनि। हिन वक़्त ताईं कचनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे, जॾहिं त केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेकी घर वेठे पघार खणी रहिया आहिनि। मुलाज़िमनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मोरो शहर जे समूरनि पाड़नि ऐं रोडनि ते गंदो पाणी बीठल आहे। जेसीं ताईं खेनि पघार न ॾिनी वेंदी तेसीं हू कमु छॾे हड़ताल करे एहतजाज